हाल में विमला अस्पताल पहुतल औरत ॿार समेत फोत थी वई, जंहिंजे वारसनि डॉक्टरनि ऐं अस्पताल इंतजामिया ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। हाला भरसां ॻोठ शाह मोहम्मद दाहिरीअ जी रहवासण मसामात गुली ज़ाल सोनो भील खे विमला निजी अस्पताल आंदो वियो, जिते हू ॿार समेत फोत थी वई। फोती औरत जे वारसनि खानगी अस्पताल जी डॉक्टराणीअ मथां बिट्टो क़त्ल जो इल्ज़ाम हणंदे चयो त अस्पताल इंतजामिया डिलीवरी दौरान फोत थियल ॿार ॼणाइण बाद औरत खे रत ईंदे ई ड्रिप लॻाए खेसि घर रवानो करे छॾियो, जंहिं करे ज़ख़्मी हालत में घर पहुतल औरत मसामात गुली भील पिण फोत थी वई। भील बिरादरी जे माण्हुनि औरत ऐं ॿार जो मड़ हाला थाणे ते पहुचाए एहतजाज रिकॉर्ड करायो ऐं पोस्टमार्टम करे खानगी अस्पताल जी डॉक्टराणी ऐं इंतजामिया खिलाफ कार्रवाई जो मुतालबो कयो। मसलो थियासीं अस्पताल में खणी विया तो माई जो ॿार थियो, पोइ वरी पर खून कोन्हे बंदि थियो त मूं चयो खून कोन्हे बंदि थियो, असांखे मोकल छा लाइ थी ॾे कि न न हींअर घर खणी वञो, हाणे कुझु कोन्हे थींदो, 3 ॾींहं खां पोइ वरी वापसि खणी अचो, पोइ रत चढ़ाईंदासीं। पोइ मूं चयो माई तो ये अहिड़ी हालत आहे, खून हले कहिड़ी सुई ॿी तो हणो, तो पोइ कोन्हे हणी हुन सुई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।